कायनात जे खालिक तय कयो जंहिंजो रिश्तो अर्शन ते थींदो उनखे बतूल चइबो जंहिंजो रिश्तो अर्शन ते थींदो उनखे बतूल चइबो वधण दे मुखे अॻिते ऐ मुस्लमान इश्क मोहब्बत सां मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुध जंहिंजो रिश्तो अर्शन ते थींदो उनखे बतूल चइबो सुणो अलीउल मुर्तज़ा सुणो अलीउल मुर्तज़ा जेॾी महिल पंहिंजे ग़रीबी हाल खे ॾिसंदे महबूबन फरमायो वञ वञी तयारी कर पर सब्र कर त मां मुस्तफ़ा पंहिंजे बतूल बचड़ीअ ॾे वञा मुझो करीम मुस्तफा सोने अली के हाने बिहार मोटिया मुझे अम्मा सोहणीअ दे ओ मुझे बतूल अम्मा सा मोहब्बत न करण वारा पाजे ईमान जी परख रख मुझो मुस्तफा आयो ओ मुझी बचड़ी जी मुझा आका मुझे महबूब फरमायो बचड़ी अल्लाह जी रजा इन में आ त तुझो रिश्तो अली सा तय थे तुझो छा ख्याल याद रखी छर पंहिंजे न्याणीअ खां न पुछण वारा तवज्जह कर रिश्तो अर्श खां तय थी चुको पोइ बि मुझे मुस्तफा पंहिंजे बचड़ीअ खां रज़ामंदो पुछो तू पांजे बचड़ीअ के बकरी न समझ पांजे बकरीअ के रिठया में न समझ त मां पिड़ीअ ता वठी आयो खबरदार थी इंशाअल्लाह ताला न्याणियूं हयादार होंदियूं हन अपने अम्मा जी इज्जत रखण वारियूं होंदियूं हन रिश्तो जरूर कर मगर न्याणीअ जे रज़ा के शामिल कर अल्लाह कंदो जिथे अब अम्मा जी रज़ा होंदी न्याणीअ जी रज़ा होंदी उते खुदा मुस्तफा जी भी रज़ा होंदी पांजे बचड़ीअ के हक दे पांजे बचड़ीअ सा प्यार करे पुछ जी मुझे आका प्यार कयो अज त हिकड़ो भा रात ॾींहं तो कमाए मिल में इन जे लाइ त मां पंहिंजे भेण खे ॾाजो ॾियां मां पंहिंजे भेण खे अलमारी ॾियां मां पंहिंजे भेण खे सोफा सेट ॾियां रात ॾींहं भाउ कमाए रहियो मुंहिंजी भेण जी शादी थींदी हे बि ॾींदुसि हे बि ॾींदुसि ज़रा उन वक़्त ॾे गौर कर जॾहिं न्याणी ॼमण बि बेइज़ती हूंदी हुई उन टाइम ते अगर न्याणीअ जी इज्जत कई त मुझे सोने आमिना जे लाल मोहम्मद करीम कई तू भी पांजे न्याणीअ के इज्जत दे तवज्जो कर मुझा दोस्त जै वक्त में मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो बचड़ी तुझो रिश्ते जे ला अल्लाह जी रजा हिया बचड़ी निहारे फरमाए थी ओ मुझा आका मुखे यकीन जै में खुदा जी रजा है उनमें मुझे दिल पर बाबा जी भी रजा है हा बचड़ी इया वो मुझा दिल पर बाबा जैमें खुदा ऐ मुस्तफा राजिया उनमें तुझी बचड़ी फातिमा भी राजिया मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली के खुशखबरी दिनी एकड़े मिनट लामाए ते बीहा तो तवज्जो कर मुसलमान मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुलामन जेला दिल में तंगी रखण वाला दिल के सोढ़ो करण वाला जरा गौर कर अलीउल मुर्तज़ा हुजूर जे दरबार में बाहर अबू बकर उमर उस्मान इंतजार में सुनो अली दरबार में सहाबा जो सत इंतजार में जिया मुझो दिल पर अली निकरंदो चेहरे ते खुशी दिसी करे सहाबा मुबारक था जन आका जे खिदमत में अर्ज़ो करे मुझा आका हाल गरीबिया मुझे मुस्तफा के सब खबरा मुझा आका फरमाइंदा मुख्तसर बंदोबस्त कर पांजी जिरह जी इजाजत वठे आका इजाजत मिले त विकरो कया आका इजाजत दिनी बाहर निकतो सोनो उस्मान मिली वयो काडे थो वनी दिल पर अली चवे तो जिरह विकण थो वना चे तो खरीदार मां पैसा केतरा 400 या 100 जेड हेतरा दिरहम सोने उस्मान दिना संभाले तैयार करे रखी जेडी मल दोस्तन तोहफा दिना सोनो उस्मान ओहाई जिरह तोहफे में दई रहो
जवाब नहीं प्यारा या इनकारा मुसलमान खुदा जो वास्तो थई, खुदा जो वास्तो थई। सहाबा जी बेअदबी न कर, अगर बेअदबी कदे त याद रखो पहाड़न सा मथो टकराइंदे मगज टुकड़ा टुकड़ा थी विंदई। पहाड़न के कुछ भी थियण वारो नाहे। छो त मां जुमलो चवा गोठ बुढ़े पवर में चयो गाल चढ़ी आई हिते भी चवा आऊं हिते आयो हां। गोठ बुलगुल बेग जे अंदर जेको जिथे हुंदो आ, जेको जंहिंजे घर में हुंदो आ, जेको जंहिंजे अंगण ते हुंदो आ, ओहो उन जी इज्जत हुंदो आ। हेॾे तवज्जह कजा, मुंहिंजो सुहिणो अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर में न मुंहिंजे मुस्तफा जे घर में लेटियो पियो आहे। पंहिंजे घर में न मुझे महबूब जे घर में लेटियो पियो आहे। तोखे पंहिंजे घर जी इज्जत प्यारी आहे, ॿुधा मुझे महबूब खे प्यारी आहे या न। सोचे समझी पो फैसलो कजा। हे जुमलो सजण साईं जे फ़कीर खे चवण दे, मुझे अबू बकर खे दंगो न हणजा। छो त मुझे अबू बकर खे केरु दंगो हणंदो आ त उन जी तकलीफ़ मुझो मुस्तफा पुछंदो आ। याद रखी छॾजा, दाहो थी जा ज़ुबान सां सुणे अबू बकर खे न ईज़ाइजा। जे यकीन नथो अचे त मां तोखे ॿुधायां, दंग नांग हणी रहियो आ, अखिड़ियुनि मां मींहुं वसी रहियो आ, तबीयत मुझो मुस्तफा पुछी रहियो आ। पो मूंखे चवण दे उन डंग वारी जाइ ते लुआबे दहन केरु हणी रहियो आहे। सहाबा जी बेअदबी न कजा। अबू बकर सिद्दीक़ के अगर को जख्म ईंदो आ, उन जो मरहम मुझो मुस्तफा पाण कंदो आ। मोटा मौजू ते अजीज़ान मन वक्त महदूदा, वक्त महदूदा। सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा 400 मिसकाल चांदी वरती घणी, 400 मिसकाल चांदी वरतिया हक महर में ॾियण जे लाइ। हिन वक्त जे लिहाज़ खां 1 किलो 600 ग्राम थींदी आ। जेॾी महिल दरबार मुस्तफा में पेश कई आ, मुझे आका करीम पंहिंजे न्याणीअ जे आॾो रखी आ। ओ जी अम्मा फातिमा जी, मुझा आका अली तुझे ला हक महर में ही आंदो आ। निहारे चवी थी सोना बाबा, ये मूसा सरासर नाजायजी थी रही है, ये सरासर मूसा नाजायजी थी रही है। ओ मुझा दिल पर बाबा तवज्जह कजा, न्याणी जी गाल कीअं ॿुधी वेंदी आहे। महबूब मुस्तफा बाख़बर आ, बेखबर ना है। निहारे फरमाइन था, बचड़ी तोखे ख़बर आ अलीअ जो हाल ग़रीबी आ। हा मुझा आका हाल ग़रीबी आ, मगर निकाह मुझो रिश्तो खुदा ऐं मुस्तफा तय कयो आ। हक महर फातिमा खुद वठंदी, चवंदी महबूब मुस्तफा के वठी दे मुखे पंहिंजे खुदा। अल्लाहु अकबर या रसूल। अजीजा ने मन तवज्जो कर, मुझे मुस्तफा ने आरे फरमायो बचड़ी छा थी चई। मुझा बाबा दुनिया जे अंदर खोड़ अड़ियों औरतूं होंदियूं जिनके हक महर में सोन भी मिलंदो, चांदी भी मिलंदी। मां फातिमा तुझी लाडली, ओ मुझा आका, ओ मुझा आका अण सिधी तरह सां चई रही आ। ओ मुझा बाबा जानी थो जॾहिं मूं जहिड़ी काई नाहे त पोइ हक महर भी ईअं छो। मुझा दिल पर बाबा हक महर मुझे मर्ज़ीअ ते ॾिसण वारो ॾिसी रहियो आ, ॿुधण वारो ॿुधी रहियो आ। इन अल्लाह हुव समीउल बसीर। बेशक अल्लाह ॾिसंदड़ भी आ, ॿुधंदड़ भी आ, ॾिसी भी रहियो आ, ॿुधी भी रहियो आ। जिब्राइल जी मौला ओरे निहार मुझे यार जे बचड़ीअ जा नाज़। हाँ मुझा मौला ॾिसी रहियो आ। जिब्राइल देर न कर, विच में वञ पहुच। मौला कहिड़ो पैगाम खणी वञ, वञ वञी चओ मुझे महबूब खे, महबूब बचड़ीअ खे चओ
दुनिया जो मिड़ई खुशू तुझे हवाले हक महरमे मुझे आका फरमायो बचड़ी बेनियाज रब जे तरफ का जिब्राइल पैगाम खणी आयो आ दुनिया जो मिड़ई खुशू तुझे हक महरमे निहारे चवे थी बाबा दुनिया जो खुशू तला केतरन औरतुन खे मिलदियो इहा भी शय कबूल ना है अन्या मुखे बियो घुरजे जिब्राइल पहुतो या रसूल अल्लाह न्याणी के बुधा रब तो चवे आखिरत जो मिड़ई खुशू तुझे हवाले ओ मुजी बचड़ी जिब्राइल आयो आ चवे तो त आखिरत जो खुशू तुझे हवाले ओ मुजा आका आखिरत जो खुशू त तुझे सालिहन के भी मिलदियो तुझे नेकन के भी मिलदियो तुझे सहाबा के भी मिलदियो जिब्राइल तो कर महबूब रब तो चवे बचड़िया का पुछ गाल कर घुरज तो के छा घुरजे जेडी मल जिब्राइल मुझे आका जे दरबार में अर्ज कयो मुझे आका फरमायो बचड़ी जिब्राइल पैगाम खणी आयो अच्छा घुरजे ओ मुसलमान तवज्जो कर कलमे पढ़ना वारा ओ कलमे पढ़ना वारा तवज्जो कर जेडी मल बतूल सोहणिया जे सामो अम्मा खातूने जन्नत जे सामो इहो जिब्राइल जो सवाल पहुतो आ रब जी मुजा दोस्त अजीज आजमाइश पहुतिया रब जे तरफ का मुजा दोस्त अजीज अख्तियार पहुतो आ ओ मुझे महबूब जी बचड़ी छा खपे अम्मा बतूल छाचे ओ मुझा सोना बियो कुछ भी न खपे न चांदी खपे न सोन खपे न दुनिया खपे न दौलत खपे न दुनिया जी खुशी न उक़बा जी खुशी महबूब मुखे खपे तो आका जी खुशी खपे मुझी बचड़ी छाती घुरण चाही मुझा बाबा ओ मुझा महबूब सुना रात दिन चूरा त्यूं रोते तो महबूब के दिसंदी हां गुनाहगार उम्मत ला आदि जो दिया का दुआ गुरी गुनाहगार उम्मत ला खुदा का दुआ गुरी गुनाहगार उम्मत ला खुदा का बख्श रही खुदा जे उम्मत ला ओ मुझा महबूब मुखे कुछ भी न खपे रब जे दरबार में सवाला अगर फातिमा ज़हरा के हक महर मिली रहवा दाज मिली रहवा तो मुझो रब शुअरटी दई ऐलान करे लिखी यारे मोकिले त कयामत जे दिहाड़े मुझा आका तुझे उम्मत के रब मुआफ करे छड़ींदो ओ कलमे पढ़ना वारा ओ मुझे करीम आका सा प्यार करना वारा उन सोहणी बतूल के कियां थो विसारी उन हसनैन करीमैन जे अम्मा के कियां थो विसारी उन जी विलादत भी याद न थो करी उन जो दुनिया मां रुखसत थियण भी याद न थो करी उन जी शादी भी याद न थो करी उन जे जिंदगी जे दुखन जा ॾींहं भी याद न थो करी कहिड़ो मुसलमान है जेका तुझे खातर हक महर छदे करे दाज छदे करे चवंदी आ मौला मुखे दाज दी तो त इहो दे त मुझे बाबा जे उम्मत के मुआफ फरमा देर न थींदी आ राज कदे खुलंदो आ जिब्राइल जन्नत मा रेशम जो कपड़ो खणी उन ते छा लिखला बंद करे आका जे दरबार में आका मसो वठे फातिमा ये खुदा सोदो केर पियो कर सोच त सही खुदा जे दरमियान में हसनैन करीमैन जे अम्मा जे दरमियान में भी अगर सौदो करण वारो आ तो मुझो मुस्तफा कायनात के पैगाम मिली रहियो आ जेको कुछ थींदो आ दींदो खुदा है मिलंदो दरे मुस्तफा सौदे कराण वारो हिकड़ो ही महबूब याद रखी छद अगर हेडे होडे दिसी तो भटके नहीं उन महबूब जे दर्जी गुलामी पक्की कर पाजो नालो गुलामन में लिख रहा इते भी बेड़ो पार होते भी नारायण तो हलियो हल अजीजाने मन
तवज्जह कर जिब्राइल रेशमी कपड़ो आंदो छा लिखला खुदा जाने खुदा जो महबूब जाने भी अम्मा बतूल पान जाने क्यों जिब्राइल जेको खणी आयो जाने न जाने खुदा जाने वो कपड़ो आयो अम्मा बतूल वरतो उन्हें के संभालियो अली असां राज को न कयो शादी फाइनल थी वे जरा मुखे चवण दे जेडी मल शादी थी आ त गवाह केर बन्या जवाब दे गवाह केर बन्या जो अबू बकर भी गवाह हुआ उमर भी गवाह हुआ जेडी मल शादी थी या त शादी जा इंतजाम कह कया चो अबू बकर उमर उस्मान कया जेडी मल शादी फाइनल थी वई तवज्जह कर सवारी कया दी चो अबू बकर आंदी जेडी मल अली पंजे मिठड़ी कुआर के सवारी ते वेहारी दुआ महार वठण वारो केरा चो अबू बकर खबरदार थी मुझे मुस्तफा करीम जे गुलामन ते आंगुर न खण जा मुझे मुस्तफा जा गुलाम आले रसूल ता जान कुर्बान करण वारा तो के अंदाजो कोने एक डी मुझे करीम आका एक डी मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में अम्मा बतूल सोनी अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में सब का पहरी केर विंदो जन्नत में सब का पहरी दरवाजो कहजो मर्दन मा खुलदो मुझे करीम आका मुर्की फरमायो बचड़ी तुझे बाबा मोहम्मद करीम जेला सब का पहरी जन्नत जो दरवाजो खुलदो तवज्जह कजा ख्याल कजा अम्मा बतूल सुनी मुरकंदे मुरकंदे लाड लिया न्याणी के लाडलो कर पोलिस त लाड के थी बाबा सा करे लाडलो कर न न्याणी के दादलो कर न्याणी जो गालियों बुद्ध खुदा जो कसम न्याणी तुझी खिले तू मुर्की हुन जी ओ ये पेशानी ते चुमड़ी दई तसव्वुर कर त पंजे आका जी सुन्नत अदा करे रहो हां जिस तरह के तो तुझा बेड़ा पार करे तुझा दुनिया जा मामला हल न थन न्याणी सा प्यार कर न्याणी के कुर्ब जिस त मुजो रब के तो तुझा बेड़ा पार अजीजा ने मन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी नाज़मा चयो मुझा दिल बर बाबा भला सभिनी खां पहिरियां औरत कहिड़ी जन्नत में वींदी मुझे आका फरमायो बीबी मरियम वींदी छा फरमायो आका गला गला बीबी मरियम वींदी अम्मा बतूल जे चेहरे ते जरा गम जा आसार छो त उम्मीद ही त महबूब मुझो ऐलान कंदा मुझे करीमा का फरमायो बचड़ी फातिमा जी मुझा दिल पर बाबा लगे तो तवाजे तबीयत में कुछ दुख जा इजहार हा मुझा आका छा मामलोआ ओ मुझा दिल पर बाबा उम्मीद हुई महबूब मुझो नालो वठंदा मुझे आका फरमायो बचड़ी तो सजी गाल कान बुधिया कि मुझा आका मुझे आका फरमायो बचड़ी जह दाचिए ते मुझी फातिमा सवार हुंदी जी महान बीबी मरियम जे हथ में हुंदी उन मुझे अम्मा बतूल साइण सा प्यार करण वारा मुझे करीमा काले सलातो वसलाम जे उन बचड़ी जे जिंदगी दे जरा गौर कर निहार एकड़ो नी फकीर आयो केर आयो फकीर आयो खातूने जन्नत जे दड़े ते टक टक थिया अली जो सखी दर्रा सवाली हां तू अज मनी न मनी उन टाइम ते अली के सखी दुनिया मनी दी हुई तू मनी न मनी परवाह ना है जेके खुदा सखी बनैंदो क़यामत सखी रहंदो शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जो सखी दर मशहूरा आदि असुर को ओलियल हुंदो या दरे मुस्तफा ते या दरे अली ते हलियो विंदो अजीजा ने मन ओली अल्लाह दरवाजों खड़काई दुआ शेर खुदा घर में मौजूद न है अंदरों आवाज तो चिकेरा सवाली हाँ ओली अल्लाह मुखे कुछ रोकड़न जी जरूरत तवज्जो कर मुसलमान अंदरों अम्मा बतूल सुनी सजे घर के गोली दिया मगर का शे ॾियण ला मौजूद न है
कंहिंजे घर में जंहिंजे घर जे बचड़न जो हिंदोरो जिब्रील लो ॾींदो आहे, जंहिंजे घर में हिंदोरा जिब्रील लो ॾींदो आहे, अॼु उन अम्मा जे घर में काई शइ मौजूद नाहे। पाण निहारियो ॿियो कुझु कोन्हे, हिकिड़ो चमड़े जो मुसलो पियो आहे, विछाणो पियो आहे, जंहिंते इमाम हसन बि सुतो पियो आहे, इमाम हुसैन बि सुतो पियो आहे। अम्मा बतूल सुणी, अम्मा बतूल सुणी पंहिंजे बचड़े सुणे हुसैन के आस्ते आस्ते खणी ज़मीन ते लेटायो, सुणे हसन के खणी ज़मीन ते लेटायो। अखड़िन में लुड़क भरजी आयो त अल्लाह जो नालो खाली कीअं मोटाया। तुझे गीदे में हज़ारे रुपया पया हूंदा आहिनि, बैंक में लखे पया हूंदा आहिनि, पर को सवाल ई ईंदो आहे, चवंदो फ़कीर मुआफ़ कर या बूथ ख़राब करे जवाब दीदो है, ये न कंदो कर केड़ी खबर आ त केड़े रूप में केर आयो। दीदो कर कोन खुटंदे दिनो बनो। याद रखी छॾ, ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे राह में जेको दीदो मां मुस्तफा गारंटी थो ॾियां, कॾहिं बि सुञो कोन थींदो। दिनो किनो ना है, दिनो बनो थे दई दिस सौदो करे दिस। बहरहाल वक्त के यादो रखंदे मुंहिंजा दोस्त अजीज, टाइम के यादो रखंदे मां अॻिते हलां। अम्मा बतूल सुणी अल्लाह जे पाक नाले खे वॾी इज्जत ॾींदे हिकिड़े बचड़े खे बि खणी ज़मीन ते सुम्हारियो, ॿिए बचड़े खे बि खणी ज़मीन ते सुम्हारियो। उहे बचड़ा कहिड़ा जेके कुल्हनि मुंहिंजे इमामुल अंबिया जे कुल्हनि ते चढ़ी सवारी करण वारा। अंदाजो लगा बचड़ी वालो पंहिंजे बचड़न वारो ही अंदाजो लगा, केॾो न अजीब मंज़रा। ओहो मुंहिंजा दोस्त अजीज जेको उठ जे चमड़े जो मुसले वांगुरु ठहियल आहे, अम्मा बतूल सुणी खणी करे दरड़े जे अंदरों फ़कीर खे ॿाहिरि ॾेई करे अंदरों आवाज़ थी ॾे, फ़कीर मुआफ़ कजां, फ़कीर मुआफ़ कजां, ॿियो कुछ घर में मौजूद ना है। हे चमड़े जो मुसलो खणी वञी बाज़ार में विकणी वञी पंहिंजे ज़रूरत खे पूरो कर। जेका बचड़न जे विहाणा सुम्हण जूं शयूं अल्लाह जे राह में कुर्बान कंदी आ, चो उनखे बतूल चइबो आ। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलामो परवानो मुझो करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम अची वयो, पंहिंजे बचड़ीअ जे चेहरे ते गम जा आसार ॾिसी करे मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो, बचड़ी छा ॻाल्हि आहे? अखियुनि में लुड़क लड़ी आया, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा दिलबर, अॼु फ़कीर आयो। घर में ॾियण लाइ कुझु बि को न हुयो, हिकिड़ो मुसलड़ो हुयो जेको ॾिनमि दिलि मायूस अगरि हुजे हा त फ़कीर खे ॾियां हा। मुझे करीमा का फरमायो, मां मुस्तफ़ा जे भर में मुसल्लो विछा, खातूने जन्नत मुसल्लो विछायो, मुझे मुस्तफ़ा मुसल्लो विछायो। बचड़ी बरकातू नफिल त पढ़ो, अम्मा नफिल पढ़ियो, मुझे मुस्तफ़ा नफिल पढ़ियो। बचड़ी मुसल्ले खे मथे कर, हसनैन करीमैन जी अम्मा जीअं जो मुसल्ले जो पलांदु खयो त हीरन मौतन जा दरिया वही रहिया। करीमा का फरमायो, बचड़ी जेकी घुरजई सो खण, निहारे चवे थी मुझा आका, जेका शे मुझे महबूब कान खैया उन जी बचड़ी उनके छा कंदी? आका फरमाया, बचड़ी मां मुस्तफ़ा ला हराम। न्याणी मुसल्लो ॾेई करे चयो, बाबा उहा शे बतूल ला कीअं हलाल आ जेका इमामुल अंबिया ला हराम। तरबियत कर पंहिंजे बचड़न जी, तरबियत कर पंहिंजे न्याणिन जी, लेकिन याद रखी छॾ, इहा तरबियत ईअं कान थींदी। पंहिंजे न्याणिन खे सुहिणी तैलीम बि ॾे, तरबियत बि ॾे त अॻिते अज़ीम इंसान बणिजी पवनि। जे कदे न्याणी तालीम याफ्ता हुंदी, दीन जे इल्म वारी हुंदी, दुनिया जे इल्म वारी हुंदी, अज जी तुझी न्याणी सुभाणे जी मां थियण वारी आ। अगर तालीम वारी हुंदी, उन जो नस्ल सोबर हुंदो, उन जो नस्ल सुधरियल हुंदो, उन जो घर भी दुनिया जे घरन खां मुख्तलिफ हुंदो। एडे तवज्जह कर, कह मौलवी साहब गाल कई त ज़ाल जे मथा मुड़स जो ही हक़ आ, ज़ाल जे मथा मुड़स जो ही हक़ आ।
हिकड़े हंध तकरीर में गाल कई त मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी प्यारी कुआर अम्मा आयशा सिद्दीका सुहणी पानी पी रही है ठिकर जे प्याले में अदा पानी वारा वेह त सही घड़ी खड़ी यार तोखे बुधण जो शौक ना है छा चातो करी इश्क में घारी कदे तो के इश्क मिलंदो सब्र करे वे असा भी पसीने में बैठा हो ना पानी मुजारो पियो तवज्जो कर मुसलमान इश्क में घारी न विजो चंद लमन में फकीर उठी विंदो तमा के घणो इंशाअल्लाह बोर कोन कयो विंदो तवज्जो कर अम्मा आयशा सिद्दीका सुनी ठिकर जे प्याले में पानी पी रही है बाहरों इमामुल अंबिया आयो मुझे महबूब फरमायो ओ मां मुस्तफा जी कुंवर ओ सुनी आयशा जी मुझा आका इन प्याले में पानी बचा जा मां मुस्तफा तुझी ओबर पीण थो चाहिया तवज्जो कर कलमे वारा मुसलमान कादे इमामुल अंबिया कादे अबू बकर सिद्दीक जी न्याणी मुझो महबूब मुस्तफा ओहो जिनके तलवों का धोवन है आपे हया जिनके तलवों का धोवन है आबे हयात जिनके तलवों का धोवन है आबे हयात है वो जाने मसीहा हमारा नबी जो सबसे आला वाला हमारा नबी सबसे बाला व आला हमारा नबी जे कदमन जो पानी ला सहाबा दीवाना जे हुजूर जे हिक हिक कतरे ला सहाबा जान जी बाजी लगाइण वारा ओ इमामुल अंबिया सरदारुल अंबिया अशरफुल अंबिया हसनैन जो नानो अम्मा बतूल जो बाबो सुने अली जो सुनो सारो सुने अली जो मिठड़ो आका फरमाए तो आयशा पानी बचा जा मां मुस्तफा तुझी ओपर पिण थो चाहिया अम्मा आयशा पानी पिण छडे दिनो महबूबन जियादो पेश कयो तवज्जो कर मुसलमान ताजदारे मदीना फरमायो आयशा माखे या महबूबन हथड़े में ठिकर जो प्यालो खणी हुजूर फरमा आयशा मां मुस्तफा के बुधा कहिड़ी जगह ते तो मुंह रखी पानी पीतो आ त मां मुस्तफा उन जगह ते मुंह रखी पानी पिया पांजे बच्चन सा ई हल ॾिस तुंहिंजो घर जन्नत थे थो या नथो थे बाहर माण्हुनि सां खुश घर ईंदे ॼणो खखर खाई वे ईअं कदे त पोइ घर जन्नत किथां थींदो त मां अर्ज़ पे कयो कंहिं जवान ॿुधो वञी ज़ाल खे ॿुधाई ओ मुसलमानो इहे ॻाल्हियूं तवज्जो कयो ज़ाल खे पोइ ॿुधायो पहिरीं पंहिंजे न्याणीअ खे ॿुधा पहिरीं पंहिंजे भेण खे ॿुधा याद रखी छड़ जा तुझे मथा तरबियत जो हक ज़ाल जो बाद में आ उहा तरबियत पोयों वठी आई आ तुझे मथा हक तुझे न्याणी जो आ तुझे मथा हक तुझे भेण जो आ ता उनके खबर पवे त जदे मुर्स जे घर में वञबो आ त मुर्स जी इज्जत ऐं अदब कीअं कबो आ असां वटि रस बनाए ज़ाल खे ॿुधाईंदासीं पोइ कावड़जी पहुंचे सब कुछ मुखे तो ॿुधाए पंहिंजे धी खे नथो ॿुधाए अज़ीज़ाने मन मां ॻाल्हि खे मोटाईंदो हला साॻी जगह ते हला त मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात काॾों ॿाहिरों सफ़र ते वियल हुया पोइ ते अम्मा बतूल सुहिणी बीमार थी पई 3 ॾींहं गुज़री विया अम्मा बतूल सुहिणीअ जी हालत अलील थी वई कंहिं सहाबी रस्ते में पैगाम ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमैन जी अमड़ी ॾाढी बीमार आ मुंहिंजा आका उहे ई बिसदो पंहिंजे बचड़ीअ जे घर ईंदा हुया तवज्जो कजां अज़वाज मुतहरात खां मोकिलाए जॾहिं वेंदा हुया आख़िर में पंहिंजे बचड़ीअ खां मोकिलाईंदा हुया जॾहिं ॿाहिरों ईंदा हुया पहिरीं पंहिंजे बचड़ी सां मिलंदा हुया उन जे चेहरे ते बोसो ॾींदा हुया खुश मरहबा करे पोइ बचड़न ॾे वेंदा हुया कॾहिं तूं बि पंहिंजे न्याणीअ सां ईअं प्यार कर त न्याणी खुश थी दुआ करे बेड़ो पार थी वेंदो पर याद रख जेकॾहिं अबो अम्मा न थी न त भेनरुनि खे यादि कजां याद रखी छॾिजां अबे अम्मा जे दुआउनि खां पोइ भेण जी दुआ बि वॾी कम वारी थी
याद रखी छॾ पंहिंजे घरवारी जो तो ते हक़ आहे 5000 जो वॻो उनखे वठी ॾे बुड़ी कढी 500 जो रुॻी वॻो भेण ॾे मोकिल चङी तरह वञी गौर कर मां बि त शादीशुदा हा छड़ो त मां बि कोन मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो बि त आहे 5000 जे वॻे खां पोइ बि जे फ़क़ीरानी ख़ुशि थिए त उनजी मर्ज़ी पर जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे विच में थोरो छॾियो न मूंखे मां ॻाल्हि पूरी कयां ख्याल न मटियो जेडी मल मुझा दोस्त अजीज ज़ाल के केडो भी सुनो वगो दींदे जे करे ख्याल अचे विस थैंक यू चई छड़ी वरी वरी जी मेहरबानी भला जे नचवे त चई सके थी इन में ही फॉल्ट आई फलो जेको फलाणे दुकान ते आ न छा जो करे 10,000 जो ओ कोन वठी है आई वली दाद जा पी ठीक आ मुर्सा हक्का पर याद रख जेडी मल 500 रुपए जो वगो न्याणी भेण वट पहुतो उन इहो कोन ॾिठो त कीमत केतिरी आहे उन न्याणी उन 500 जे वॻे खे पंहिंजे मुड़स केॾो बि वॾो वॻो आंदो कोन ॾिठई उन अबाणे तरफ़ खां भाउ जे मोकिलियल 500 जे वॻे खे पंहिंजे पाड़े वारनि खे चयईं ससु खे चयईं पाड़े जे दोस्तनि खे चयईं हे ॾे ॾिसो मुंहिंजे भाइड़े खे अल्लाह आबाद करे मुंहिंजे भाइड़े मुॾे ईद जो वॻो मोकिलियो आहे या हकीकत है या न ये शक थई त आज़माए ॾिस पोइ उहा न्याणी जे जेॾी महिल अंदर मां दुआ निकिरंदी उहा दुआ वॾी कम जी थई अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो ॻाल्हि तवील थी वेंदी करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुज़ूर में जेॾी महिल सहाबी कंहिं ॻाल्हि कई महबूब आया हस्बे मामूल महबूब ने दरड़ो खड़कायो कंहिंजो चो सुणी बतूल साइण जो सहाबी सदन सां गॾु ॿाहिरि ॻाल्हाए रहियो आहे तवजह कजा बस आख़िरी ॻाल्हि मां तुंहिंजी जान छॾियां थो गर्मी वाक़ई ॾाढी आहे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना अम्मा बतूल दरड़ो तक पर अंदरों भी आवाज कई ओ मुझा आका तव्हां भली अचो पर जेको गदवा सहाबी उनखे बाहर बीहण जो हुक्म ॾिजो ये चे अम्मा तकड़ी तकड़ी आई आ मुझे करीम आका पंहिंजे सहाबीअ खे बीहण जो हुक्म फरमायो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं जो अंदर आया ॾिसण त बतूल साइण जीअं माण्हू सीअ में हीअं करे सुतो पियो हूंदो आहे ईअं चादरड़ी ओढ़ियो सुती पई आहे मुंहिंजे आका ॾे निहारे बिरहिया मींह वसाए बिरहिया याद रखो न्याणीअ खे जॾहिं बि ॾुख ईंदो आहे जॾहिं अबो या अम्मा या भाउ ॾिसंदी आहे हुनजो अंदर टुटी पवंदो आहे छो त जंहिंजो नालो न्याणी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿाहिरि ॿार केॾो बि झेड़ो करे केरु पुछंदो जवानी ॾेखारींदो पर जे अम्मा पुछंदी बचिड़ा तोसां केरु विढ़ियो आहे त रोई चवंदो अम्मा मूंखे फलाणनि मारियो आहे छो रोंदो न के ख़बर आहे त जेका मावा या जेको पीआ या जेको भावा ओ मुझो पासो वठंदो मुझा दोस्त अजीज फितरी उसूल मुझे अम्मा जे अखड़िन में लुड़क लड़ी आया मुझो करीम आका इमामुल अंबिया पुछी रहियो आ बचड़ी दे खबर अज तवा इए चयो त सहाबी के बाहर पोते बिहारियो राज केड़ो आ मुझी अम्मा चवे थी आका ये जेका चादर हिकड़ी अज मुवट मौजूद आ नंढड़िया जे पेरन दे थी कया त मुंह तो जाहिर थे जे मुहड़ दे थी छिकिया त पैर था जाहिर थियन ओ मुझा का तू त मुझो अबो आ मां न चाहो त मुझे जिस्म जे कहीं हिस्से ते भी कहीं सहाबी जी नजर पवे ओ मुझा आका ये चई मुझे अम्मा जे अखिन में लुड़क लड़ी आया मुझे मुस्तफा करीम फरमायो बचड़ी रोई छा जेला थी पी जे आदो इमामुल अंबिया जे आदो लेकिन न्याणी त न्याणिया लुड़क उगी करे चवे थी ओ मुझा महबूब बाबा दुनिया जो दस्तूर आ तवज्जो सां ॿुधजा मुसलमान बाबा दुनिया जो दस्तूर आ कहे अंसारी जे घर में का न्याणी बीमार थींदी आ उन्हनि जे सेरांदीअ खां दवाई भी हुंदी आ फ्रूट भी हुंदो आ मगर ओ मुझा दिलबर बाबा अज टियों ॾींहुं आ तुझी न्याणी बीमार आ दवा त काने का पर चुल भी तुझे न्याणी जी कान भरिया
अंदाज़ो लगा मुसलमान जॾहिं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे आॾो हिक न्याणीअ वारो हां ते हथ रखी जॾहिं न्याणीअ इहा दर्द जी कहानी ॿुधाई इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे न्याणीअ ॾे निहारे फरमायो ओ मुंहिंजी बचड़ी जी मुंहिंजा आका छा दुनिया जे नेमतुनि खां उहे नेमतूं भलियूं न आहिनि जेके तुंहिंजो ऐं मुंहिंजो इंतज़ार करे रहियूं आहिनि मुंहिंजे महबूब जो जवाब निहार मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बचड़ी छा उहे नेमतूं भलियूं न आहिनि अम्मा लड़को गया हा मुंहिंजा आका भलियूं आहिनि बस दर्दन जी दवा थी वई छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ कॾहिं कॾहिं कंहिंजे प्यार में बि कावड़ हूंदी आहे ऐं कॾहिं कंहिंजे कावड़ में बि प्यार हूंदो आहे मुझे करीम आका जे हिक हिक